इंसानियत जो दर्द रखंदड़ जैकबाबाजी समाजी शख्सियत हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी बिना कंहिं ज़ात पात रंग नसल ऐं मज़हबी फ़र्क़ जे ॾुखायलनि जी मदद में अॻु भरो आहे। कुझु ॾींहं अॻु जैकबाबाजी जान मोहम्मद टालानी कॉलोनी में जोगी बिरादरी जे कखान घरनि खे बाहि लॻण वारी इत्तला बाद न सिर्फ़ हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी पाण पहुची मुतासिरीन सां मुलाक़ात करे दर्द वंडियो पर साणनि मदद जो वाइदो पिणु कयो, जेको वाइदे जे ॿिए ॾींहं ते पूरो कयो वियो। हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी पंहिंजे नुमाइंदे वसीले जोगी बिरादरी जे बाहि मुतासिरीन में 30,000 रुपया रक़म विरहाई ऐं खेनि घर तामीर कराए ॾियण जो ऐलान पिणु कयो। इन ॾस में मुतासिरीन जैकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हाजी शेर मोहम्मद असांजी मदद कया, गंज खाधो गंज पियूं तो। हाजी शेर मोहम्मद ने रबरी दुआ है, झोली मथे करे कुराड़ी दुआ कयो बच्चों ने अल्लाह री दुआ से। हाजी शेर मोहम्मद असांखे 30,000 ॾिना, असांजी सुठी मदद कई, असांजी जॻहियूं बि ठहिराए ॾींदो, असांखे मानियूं बि ॾिनो, 2 वेला मानियूं ॾिना ऐं ॿिया बि असांखे खट ॾेई विया आहिनि, हिकु खट ॾेई विया आहिनि, हिकु असांखे पखो ॾेई विया आहिनि। ग़रीबनि जी तव्हांजी मदद कंदासीं, अलाह कंदो ख़ुशि हूंदो। 10 किला चांवर ॾेई विया आहिनि, पती जी खंड जी दॿी ॾेई विया आहिनि। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो, असां ग़रीब आहियूं। अब्बा कखाना घर हुया, बिजली छाट ॾिनो, घर सड़ी विया। हाजी शेर मोहम्मद खे लख सलाम हुजे, शाबस हुजे, आयो असांजा घर ॾिसी सभिनि खे नाला लिखी वियो आहे। ॿिए ॾियारे असांजी हमदर्दी माना बाबू मगसी के भी लख शाबस हुजे। पानी सरकारी टालियूं हुयूं, ॾिवे भी 4 टाला आया आहिनि पानी जा, त बि बाहि न पई विस में। असां ग़रीबनि जो का शइ न बचियो सम्झे। माना हाणे इन जे करे को चांवरनि जो देग रंधी आने ॾिए थो, को 4 पाई खट ॾिनी आहे असांखे घर घर खे, कई पखो ॾिनो आहे, ॿी वाह न आहे। पैसा ॾिना आहिनि ते बांस जा लकड़ा बकड़ा वठिया आहिनि, मड़े बच्चनि जो अझो कयो आहे, पेट में मानी भी 20 भाती कढनि। असांजी मदद करण जे लाइ हाजी शेर मोहम्मद ख़ान पाण आयो, 30,000 रुपया भी फी नाले ते ॾेई वियो घर ते। जेको थी सघियो असांखे चए छत जो अजो भी ठाहे ॾींदासीं, तव्हां घबरायो न, अल्लाह मालिक आहे, जेको थी सघियो असां तव्हां सां तावन कंदासीं। हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी शाबस आहे, 30,000 घर ते ॾिनई। वरी हिकिड़ो ॿियो इहे खट पावा खट 4 इहे ॾिनई। वरी अबे खे चाहे हिकिड़ो देग भत जी खणी आयो। अञा तिड़के में सड़ूं था, अञा मरूं था, बचा किथे विया आहियूं, जगाड़ियूं कोन्हे। ख़ुदा वास्ते जेको बि हुजे, अमीर हुजे ग़रीब हुजे, असांखे फ़क़ीरनि खे जगाड़ियूं ठाही ॾे महिरबानी। शेर मोहम्मद मुग़ैरी साहब 30,000 असांखे ॾेई वियो था। वरी वाणियो आयो असांखे खटा ॾेई वियो, पखा ॾेई वियो था। छत न आहे घर का जो बचड़नि खे छत करे ॾियो। हाणे असांजो अर्ज़ु इहो ई आहे त बाबा असांखे घरड़ा छत जा का ठाराए ॾियो, सिरां घुराए ॾियो। असांजी महिरबानी आहे हाजी शेर मोहम्मद खे जो असांजे घर ॾिसी वियो आहे, असांखे मदद बि करे वियो आहे, 30,000 बि ॾेई वियो आहे। अलाह उन खे ख़ुशि कंदो मालिक। असां वरी अर्ज़ु कयूं था उन खे, बाबा ॿियो कंहिंखे असांजी नथी हले कंहिं सां बि, पर जेको सरी सघे असांजी मदद कयो। वेठा आहियूं तंबनि में भाउ। आम माण्हू जी हैसियत में बिना कंहिं लोभ ऐं लालच जे कमु कंदड़ हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी शहर वासियुनि लाइ कंहिं फ़रिश्ते खां घटि कोन्हे। इन खां अॻु हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी पारां मुख़्तलिफ़ इलाक़नि में सड़ियल ट्रांसफार्मर खां वेंदे रोड ठाराइण ताईं ऐं मुफ़्त एम्बुलेंस सर्विस मुहैया करण समेत हर समाजी कम में पाण मल्हाए जैकबाबाद वासियुनि जी दिलनि में घर करे वरितो आहे।